मीरपुर ख़ास रिपोर्ट शहबाज़ अली लगारी सिंध हाई कोर्ट कराची जे हुक्मनि जी रोशनी में अवामी हंधनि ते टॉयलेट्स जी सार संभाल ऐं निगरानी लाइ जोड़ियल डिवीज़नल कमेटी जी पहिरीं गॾिजाणी कमेटी जे सरबराह ऐं डिवीज़नल कमिश्नर मीरपुर ख़ास फैसल अहमद अकीली जी सदारत हेठि कमिश्नर कमेटी हाल में मुनक़द थियो, जंहिंमें मेयर अब्दुल रऊफ़ गोरी, डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास डॉक्टर रशीद मसूद खान, एडिशनल कमिश्नर 1 डॉक्टर अली नवाज़ बुध, डायरेक्टर लोकल गवर्नमेंट अब्दुल नासिर सिद्दीकी, म्यूनसिपल कमिश्नर रफ़ीक अहमद सेर, टाउन कमेटी जे चेयरमैन एंड पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग सोशल वेलफेयर ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि शिरकत कई, जॾहिं त डिप्टी कमिश्नर उमरकोट नवीद रहमान लाड़क ऐं डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल अलीम जागीरानी वीडियो लिंक ज़रिए शिरकत कई। उन मौक़े ते कमिश्नर मीरपुर ख़ास फैसल अहमद अकीली चयो त अवामी जायुनि ते अवाम जे लाइ ख़ासि तौर ते औरतुनि लाइ टॉयलेट्स तामीर करण जी निशानगी कई वञे ऐं उन्हनि जी सार संभाल ऐं ॿियनि घुरिबल ज़रूरतुनि खे पूरो करण जे लाइ मक़ामी वापारियुनि ऐं समाजी तंज़ीमुनि खां मदद वरिती वञे। उन ॾिस में हिकु कमेटी जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो, जंहिंमें लोकल गवर्नमेंट, टाउन कमेटी, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते ऐं समाजी तंज़ीमुनि जा नुमाइंदा शामिल कया वेंदा, जेके टॉयलेट्स जे तामीर लाइ अवामी हंधनि जी निशानगी कंदा। कमिश्नर फैसल अहमद अकीली चयो त सिंध हाई कोर्ट जो वाज़िह हिदायतूं आहिनि त अवामी हंधनि ते टॉयलेट्स तामीर करणु, उन्हनि जी निगरानी ऐं सार संभाल लाइ क़दम खंया वञनि। उन सिलसिले में लाॻापियल इदारनि खे जेके बि ज़िम्मेवारियूं ॾिनल आहिनि, इहे ज़िम्मेवारियूं हर सूरत में मुकमल कयूं वञनि।